जी नाज़रीन, घोड़ाणे डैम जा मुतासर ही ख़ानदान आहिनि इस्लाम कोट प्रेस क्लब ते ॿीहर एहतजाज कनि पिया। इन्हनि खां पुछूं था त छा था चवनि। मसइला त घोड़ाणे जा माण्हू काटण जा जेका 5-6 ॻोठनि जा तक़रीबन 2 साल हिते असां प्रेस क्लब ते राति ऐं ॾींहुं गुज़ारिया। कंपनी सिंध हुकूमत कई, असांजा वाइदा कया, हर शइ तव्हांजी सहूलियत कंदासीं। अॼु तक ताईं असांजो को बि सहूलियत कोन करियो आहे। पीपल्स पार्टी इलेक्शन खां अॻु में 5 ॾींहं टोटल पीपल आया, असांखे उथियारे विया त तव्हांजा मसइला जेको असीं हल कंदासीं, तव्हां महिरबानी करे उथियो, हलो, पंहिंजा घर हलो। असां पीपल्स पार्टी जा अॻे ई वर्कर आहियूं, असां उन्हनि ते एतमाद कयो, असां उन्हनि ते भरोसो कयो, असीं उन्हनि जे चवण ते उथी वियासीं। अॼु 2 साल थिया आहिनि, उन्हनि पंवरी असांजी कोन कई त हिननि माण्हुनि जा असां मुताबिला मञा, हिननि जूं ॻाल्हियूं मञूं, हिननि जा मसइला हल करूं। जेका बि असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि ख़ामोश आहिनि। छो ख़ामोश आहिनि? असांजा हक़ आहिनि असांखे ॾियनि। असीं इहे दावा त चऊं था, जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर हुजे हा त उनजो वचन थर में कोयलो निकिरे, माण्हुनि जूं सहूलियतूं मिलनि। जेकॾहिं मोहतरमा हयाती हुजे हा त असीं अॼु रोडनि ते कोन हुजूं हा। असांजा मसइला जेके आहिनि पीपल्स पार्टी वारा असांजा हल कनि। जेकॾहिं न हल कंदा त हिननि जे घरनि ते बि असीं धरणो ॾियण लाइ तयारु आहियूं। असीं एहतजाज कंदासीं। असां लॉकडाउन जे करे ख़ामोश आहियूं, न त असीं धरणो हिन ते वधाईंदासीं। गैर क़ानूनी आहे घोड़ाणे डैम में ईंदड़ 100 सर्वे ज़मीनूं आहिनि, जंहिंखे बिल्कुलु तबाह कयो वियो। उतां जे माण्हुनि खे को बि हक़ नथो मिले, उतां जे माण्हुनि खे का बि हक़ नथो मिले। उतां जे माण्हुनि खे हिकु ई वॾो रहियो आहे, जंहिंखे इस्तेमालु कयो वञे थो। उन्हनि खे 3-4 ठेका जेका उन्हनि खे ॾिना विया, उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे थो। कंपनी खे का बि दॿ अचे थी त उन्हनि खे इस्तेमालु करे थी, कूड़ा वीडिया भरे थी। जॾहिं त घोड़ाणे ॻोठ जा सभु माण्हू हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खां तव्हां भले पुछी सघो था। उहे हिते इहो ई चवनि था त घोड़ाणे जे माण्हुनि खे हक़ु ॾिनो वञे। उते जा खूह जेका आहिनि खारा थी विया आहिनि, पाणी नथो मिले। पाणी जेका ॾिनो वियो आहे उहो बिल्कुलु कूड़ो आहे। कंहिं क़िस्म जो टाको या वग़ैरह कुझु बि नथो हले, सिर्फ़ु ड्रामो आहे। असांजो इहो ई एतिराज़ु आहे त जेको घोड़ाणो डैम आहे उन में असांजा यकसाला आहिनि, यकसाला असांजा मंज़ूरी वारा, ऐं उहे जेके आहिनि उन्हनि जो असांखे को बि हक़ु कोन मिलियो आहे। गवर्नमेंट जेको आहे त उहो नाइंसाफ़ी या अंग्रो जेको आहे असां सां नाइंसाफ़ी कई आहे। तंहिंखां सवाइ असांजा कार्ड जेके मोहम्मद हिंगोर जो लिखी वियो हलियो, उहो असांजो को बि उन कार्ड जो कोई चए अव्हांखे ₹1 लख साल ॾींदासीं, उहो असांखे को बि कोन मिलियो आहे। उन जे लाइ असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजा हक़ थियनि, असांजो हक़ हक़ूक़ असांखे मिले ऐं नाइंसाफ़ी असां न थिए। घोड़ाणे डैम जा ही मुतासर ख़ानदान हुया, एहतजाज कनि पिया त चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां खां एहतजाज ख़तमु करायो, वाइदा बि कया, कंपनी अलॻि पंहिंजा वाइदा कया, पर कंहिं बि हिकु वाइदे ते हू पूरा न आहिनि लथा। ही चवंदा असांजो जेको मुआवज़ो जेको मुक़ररु कयल हो फ़ी ख़ानदान खे ₹1 लख साल, उहो बि अञा न पियो ॾिनो वञे। ऐं असां सां समूरा जेके मसइला आहिनि उहे जेके हुया उहे साॻी उन ई जॻह ते मौजूदु आहिनि। मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत खां नोटिस वरितो वञे, असांजा जाइज़ जेके मुतालबा आहिनि उहे तस्लीम कया वञनि। गाज़ी बची इस्लाम कोट।